फरमाया अय्युहन नबियो इल्ला अरसलनाका शाहिदों व मुबश्शिरों व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। जो सुभानअल्लाह। खोलो पियो आहे कुरान, चो सचो आहे कुरान। बशीरा एड़ो नबी दिनो मां जेको नज़ीरा। अल्लाह अकबर। मां त बेन जे ला रहमत वारो बंज, तू त पंहिंजो आ न मञई। दम परवास थी उसमो जो महबूब धड़ धड़ रोई पियो। अल्लाह ही छा थी वियो आ? एडो गम सदमो मुझे महबूब के रखो। सागो ही साला दुखन जे मथा दुख, तकलीफन जे मथा तकलीफूं। जे सहाबा जी जमातो हादा आमुल हुज़न। ही साल मां मोहम्मद जे दुखन जो साल गुजरो। हुआ भी यतीम हुयस, दुखन तकलीफन सां वरड़ो थियो आ। अम्मा जे पेट में उस बाबो जो दीदार नसीब न थियो। चंद सालन जो हुयस, अम्मा जीजल जुदा थी वई, पांजन दुखायो। अल्लाह अकबर। मां कलमे जो दर्स दिनो। चाचे अबू लाब पथरियूं हया दुनिया वारो सागो ही साल आए। अल्लाह फरमाए मुझा दिल पर उठ, वादी ताइफ वारन के कुरान त बुधा, तौहीद जो दर्स दे। खोल कुरान छो सुभान अल्लाह। मान तो जवा कुरान तो गालाए। पर मैं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बुधो दुनिया जा मुसलमानो, अल्लाह कुरान में ऐलान कयो। शियों सी पारो आहे सूरतुल माइदा आयत नंबर 67 आहे। फरमाया अय्युहर रसूलो बल्लिग मा उन्ज़िला इलैका मिन रब्बिका व इल्लम तफ़अल फमा बल्लगता रिसालता वल्लाहु यासिमुका मिनन्नास इन्नल्लाह ला यहदिल कौमल काफिरीन। जो सुभानअल्लाह। मुझा महबूब कुरान बुधा। हिकड़ा मानू वरी मौल में तबलीग जमायतन ते कावड़िया वेठा हुंदा हन त इन्हनि जो कहिड़ो कम आहे? दीन जो ठीको खयो थो छा? ये कुरान बुधाइन, दीन बुधाइन काफरन के मुशरिकन के हिते काॾे आया। या कुरान जे इन आयत जी मुखालिफत खबरदार यो मानू काफर थी सके थो। अल्लाह से फरमायो या अय्युहर रसूल बल्लिग मा उन्ज़िला इलैका मिन रब्बिक। कुरान आ त मुंहिंजा महबूब जेको कुरान ॾिनो मां हिन जी तबलीग कर। न समझाओ? कुरान जी तबलीग कर यानी आलिम वाइज़ नसीहत कन था, तबलीग जमायत वाला तबलीग कन था, ही भी तबलीग आ। त इन जो सबूत कुरान मां है। बल्लिग मा उन्ज़िला इलैका मिन रब्बिक। जेको कुरान ॾिनो मां ॾींहं राति पढ़ मुंहिंजा दिलबर। सुबह जो पढ़े त शाम जो पढ़ जा। पंहिंजन के ॿुधाए त परायन के भी ॿुधा। नबी वादी ताइफ में आयो, पंहिंजा न हुया पराया हुया, मुशरिक हो काफर हुया। पर मैं कुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहून। पढ़ो कलमो तौहीद बुधो। नबी से कुरान पढ़ल था, तौहीद जो दर्स ॾिन था। नबी से के पत्थरन सां चुटो माज़ल्ला तकलीफ़ ॾिना मिलन जे मिल ताईं। दुनिया वारो बुख उईअ जी हालत आहे। पूरो बदन रत
रतम लौलो आए नबी साईं रोई करे वेही रहा आजा आमुल हुज़न ही दुख जो साल ही तकलीफन जो साल है ही सागो ही साला नबी जे मथा टे वडा पहाड़ दुख जा किरिया घरवारी जी जुदाई चाचो इया हलो वादी ताइफ में पत्थर लगा नबी धड़ धड़ रोई पे अल्लाह फरमा जिब्राइल जी मुझा रब्बे जलील वही मुझे महबूब के भाकुर पाएस चुम्यो देस मां रब जा सलाम देस सोना तू अकेलो ना है हथड़ा खड़ी बदुआ कर तबाह करे छड़ा सोना मां पतला वठी छड़ा कह चयो तू अकेलो ना है वल्लाह यासिमु कमिनन्नास माण्हुनि खां बचाइण मां रब जो ज़िम्मेवा खण हथड़ा जिब्राइल ॾिसे थो फरिश्ता ॾिसनि था दुनिया वारो नबी साईं हथड़ा मथे खया अखियुनि में पाणी आहे पूरो बदन रत मां लौलो आहे दुख में वरतला ज़मीन में ज़लज़लो अची वियो आसमान मां चीखूं निकिरी आहे अल्लाह जो वादी ताइब वारा तासनास थी वेंदा पर मां घोर वया साईं तोता मां छा तुझू वफ़ायूं बयान कया छा कुर्बानू बयान कया हथड़ा खणी पंहिंजे उम्मत ॾे नज़र करे मुंहिंजे साईं बदुआ न कयो हीअं दुआ कया जे दुआ मांगी इलाही इन्हें चश्मे बसीरत दे यही हैं अक्ल के अंधे इन्हें नूरे हिदायत दे चो सुभान अल्लाह अबा हिदायत जी दुआ घुरियो बदुआ ना असा उन नबी जा ही उम्मती आयो जेको मेहरबान नबी हो जेकर न पाड़े वारे जे मथे में सूर पे या किरे मोटरसाइकिल में पे इहो थी मुझे पिटन वरतो थस हासी तू पुतल पीरा खबर आ समके तो जे पिटन वरतो थस माना मरे भलो हो बचो छ ये असा उन नबी जा उम्मती आयो जो दुख तकलीफों बर्दाश्त करे भी पंजे दुश्मनन के दुआऊं थो दा उन नबी जा उम्मती आयो समझो माफ करण सिखो बर्दाश्त करण सिखो दरगुजर करण सिखो पंजे अंदर के साफ कयो मुनाफिकी वेर या पलती हमेशा इंसान गलती थींदो आ ठीक आ पर मुझा दोस्तों अजीजो होदे त नजर कयो हथड़ा खणे चे अल्लाह मां माफ कयो मान मुझा रब तू भी माफ करे न छे पत्थरा मारण वालिया यारा जे मेरे वल आवी सीने तेनू लावा में ते तू सीधा जन्नत जावे पत्थरा मारो गालियां देवो या बजाओ ताली इस उम्मत दा मैं पैगंबर हाँ इस चमन दा हाँ मैं माली तदे त कुरान चयो फरमायो मा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन जने ये दुख मिला तकलीफ मिला तो अल्लाह फरमाओ जिब्राइल जी मुझा रब जलील हाने देर न कर जल्दी करना मुझो महबूब दुखड़न में आ तकलीफन में आ दुख जी चादर वेड़े सुमी पया मुझे दिल पर के उथार वदे प्यार सा वदे मोहब्बत सा वो वठी अचे अज रात मां अल्लाह पंहिंजे महबूब जे लाइ हिन राति खे सिंगारे सजाए छॾियां पंहिंजो दीदार करायां दिल भर जा ॾुखड़ा लाहियां चो सुभान अल्लाह अदा अल्लाह नबी के मेराज जे करे ची करायो मेराज जो हिकमत मकसद बाज उलमा इकराम ने फरमायो इहो हज़रत जिब्राइल अमीन आयो जे छाजे जे जन्नत मां बुराक वठी आयो जन्नत जी सवारी आ
कैसा करे 70,000 फरिश्ता नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थे। अज मेराज जी राता वसल विसाल जी राता रब सां मुलाकात जी रात। अल्लाह अकबर। नबी साईं उथिया हिय जो न रखन खूबसूरत जानवर इसी करे नबी जे अखिन में पानी आयो। अल्लाह फरमाए जिब्राइल मुझे दिल भर का पुछ न सुना रोए पयो तदे त घुराया थो वरी रोए छो थो हाने त खिल न हाने तू खुश थी। नबी फरमाए हाय केडो वफादार नबी फरमाए जिब्राइल मां पांजे उम्मत जे करे थो रोआ। अज अल्लाह मुके जन्नत जे बुराक सवारी ते सफर थो कराए। माशर जे मैदान क्या मस्जिदिया में मोजाई घोटकी जा गुनाहगार मेरा मंदड़ा उम्मती मुसलमान किया पुरसरात के पार कंदा। अल्लाह फरमाए जिब्राइल चवेस मौजा दिल पर गम न कर मां वादो थो कया तुझे गुनाहगार मेरे मदन उम्मतन के भी इन जन्नत जे पूरा कलमा सवार कराए पुरसलात जो पुल टपाए दी दो मान जो सुभान अल्लाह। इन वक्त में भी न विसारी इतने नमाज़न जा जनाजा खणजी विया। मुसलमान नमाजी ना मुसलमान व्याजिया शराबिया जालिम जानिया हराम तो खाए नबी जा अमल सुन्नत अथसी न जिंदगी में चवे तो मां कलमो पढ़ियो नबी जो उम्मत या जन्नत में विदुस। अल्लाह शाल जन्नत दे आमीन चो बाबा। पर अमल करण जरूरी है साईं कुछ उन जे लाए कयो बिया। बाशर जे मैदान में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सामू उठो तो कुछ सुरखुरु थी करे उठो शर्मिंदा थी करे ना कंधो हेठ न होजे एड़ा अमल करे दिखारियो फरिश्ता भी ॾिसी हैरान थियनि वाह नबी जी उम्मत चओ सुभान अल्लाह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जे बुराक ते सवार ते बस दुआ था घुरायूं मुख्तसर था क्यों हाने शॉर्टकट करे इशारा दींदो थो हलां बस बुधो दुनिया वारो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जे बुराक जे मथा सवार था फरमायो एकड़े चयो बाबा बुधो तो सही ए मोटरवे को सीपे का त ठहल कोन है को जो नबी जी सवारी सीधी सीधी हले ए लाई चाड़ी काथे खड़ा काथे हेठ काथे जबल काथे मथे को नबी के जो तकलीफ अचे। जिब्राइल फरमायो सोना ही जन्नत जी सवारी आ जेका ऑटोमेटिक आ जो सुभान अल्लाह। दुनिया में भी ऑटोमेटिक गाड़ियों आहिनि ही जदीद दौर है रिमोट हण ते डिग्गी खुले छत खुली वई गाड़ी जी रिमोट हण त वरी रोड ते हले वरी कार मोटर वरी पानी में वरी रखेस त वरी बेड़ी थी वई वरी उडरी वई ही जदीद जमाने में ऑटोमेटिक गाड़ियों आहिनि के न फरमायो सोना ही जन्नत जी सवारी ऑटोमेटिक आए जे करे हलंदे हलंदे अग्यां खाई अची वञेस पो ऑटोमेटिक जा अग्यां पेर वडा ड्रिगा थींदा हलंदे हलंदे अग्यां चाड़ी अची वञे पोयां लाई हुजे ऑटोमेटिक हिन जा पोयां पेर ड्रिगा थींदा सोना तोखे लोडड़ो भी न ईंदो सवारी बराबर सवारी हलंदी जो सुभान अल्लाह। जन्नत जी सवारी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुराक जे मथा सवार थिया दुनिया वारो सफर कंदा रहा ठक पैदल मक़दस जे दर ते अचे कया लखे नबी और रसूल होया मोहम्मद अरबी जे इंतजार में दुनिया वारो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सवारी के बधो पत्थर सां चो सुभान अल्लाह। नबी जे सवारी बुराक के जिब्राइल अमीन बैतुल मक़दस जे वटड़े में पत्थर किलो सा छा किसबा छो बधाई झा बुराक भजी वई हा छा ताजे घोटकी जे कणके लूसण में जेको आयो ही नबी जे करे हो नबी जे इश्क में खुशी मजा टपा भी दे पयो गाल समझ में आई सही को इन के का भजन जी परेशानी हुई छा जे करे बधो होयो इते पो हदीस पाक में तो अचे तो उम्मत के तालीम ॾियण जे खातिर मुझे महबूब इं कयो पांजे सवारी के बदराए चली बुराक के छाजे के अब तमा जलसे में आया हो ना मोटरसाइकिलन ते भी आया होंदो एकड़ा दोस्त आया परे खो गाल समझ में आई सही उन्होंने भी अर्जड़ो कयो सही असा मोटरसाइकिलन ते गाड़िन ते आया उन के लिकाइण छुपाइण जी जगह आहे ना पो दोस्त निकड़न वरी पांजे घरन में उन मोटरसाइकिल बिहारे छड़ियो हाने माने खौफ खतरो आ अल्लाह न करे कंजी मोटरसाइकिल चोरी थी वई पो सुभाणे तव्हां ईंदो साईं मौलवी साहब वटि साईं तव्हांजे जलसे में आयासीं
गाड़ियों चोरी थी वयूं हाणे छा कयूं पुलिस वटि वेंदो थाणे में इंसिडेंट बाबा पहिरियों लाक कई न कई साईं छा कयूं मौलवी साहब जो वाइज़ पूरो पियो थियण ते हुयो तकड़ तकड़ में असां पियो हुयासीं लाक न कयोसीं बाबा ॾिस लाक न कयोसीं तालो न हुयोसीं गाॾीअ खे चोर खाए विया नबी साईं फरमायो मां पंहिंजे सवारीअ खे इन जे करे थो बधरायां तां उम्मत के तालीम थो ॾियां पंहिंजे सवारीअ खे लाक कयो तालो हणो पोइ वाइज़ जलसे में वियो तवक्कल पंहिंजे रब ते रखो जो सुभान अल्लाह उम्मत जे लाइ तालीम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अंदर आया लखे नबी रसूल इसी करे मरहबा सुभान अल्लाह इं पिया चवन आज़ान जो टाइम थो आज़ान ॾियण वारो केर हुयो जिब्राईल चो सुभान अल्लाह आज़ान केन ॾिनो छो नबी साईं आज़ान छो ॾिनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आज़ान सां एॾो इश्क ऐं आज़ान मुअज़्ज़िन जे लाइ केतिरियूं हदीसूं आहिनि त इहो माण्हू वॾो ख़ुशनसीब इंसान आहे ऐं ॿुधो हिकिड़ो मसइलो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी ज़िंदगी आज़ान न ॾिनई हा हज़रत बिलाल आज़ान ॾिनो साहबा ॾींदा रहिया नबी साईं आज़ान कोन ॾिनो चई छो चई उम्मत सां प्यार हुयोसि सुभान अल्लाह त चओ उम्मत सां प्यार हुयोसि उम्मत सां मुहब्बत जे करे चई यार इहो कीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आज़ान पूरी ज़िंदगी न ॾिनई सवाल आहे जवाबात उम्मत सां प्यार जे करे समझ में न आयो चई हा सम्झायां थो तोखे चई नबी साईं जे करे आज़ान ॾिया त छा चवे हा अल्लाहु अकबर अॻिते हलो हय्या अल सलाह हय्या अल फलाह यानी सॾे हा अचो नमाज़ ॾे अचो कामयाबी ॾे यानी नबियो पैगंबर सॾे उम्मत न वञे हा त काफ़र थी मरे हा नबी जे सॾ ते को न अचे नबी से सोचो के बीमार भी हूंदा के मजबूर के माज़ूर भी हूंदा मां नबी सॾियां को मता न चे मुझे सॾ ते मता काफ़र न थी वञे इन उम्मत जे मजबूरी ऐं प्यार जे ख़ातिर नबी पूरी ज़िंदगी आज़ान न ॾिनई जिब्राईल अमीन आज़ान ॾींदो पियो आहे जे इमामत केरु कराए जे सोना तव्हांजे लाइ त बीठा आहियो रब सां वाइदो जो कयो आहे कहिड़ो वाइदो खोल क़ुरान जो सुभान अल्लाह मां नथो चवां क़ुरान थो ॻाल्हाए पर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ॿुधो दुनिया जा मुसलमानो क़ुरान जो ॿुधण त सवाब आहे हिन दिलबर जो ॾिसण बि सवाब आहे टियों सी पारो आहे सूरत आल इमरान आहे पर में वईद अखज़ल्लाहु मीसाक़ल नबिय्यिना लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमतिन सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा माअकुम लतु'मिनुन्न बिहि व लतंसुरुन्नह क़ाल अक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम मिस्री क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अना माअकुम मिन शाहिदीन जो सुभान अल्लाह ओ अल्लाह आलम अरवाह में वायदो वरतो ॿुधो नबीअ ने रसूलन जे रूहनि खां त वाइदो कयो जेकॾहिं तव्हां मुंहिंजो मिठड़ो मुहम्मद मोर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची वञे पोइ तव्हां उन ते ईमान आणींदो तव्हांजूं नबूअतूं ख़तम तव्हांजो इमाम मुहम्मद अरबी थींदो हीउ उहो वाइदो हो जेको पूरो थियो अची करे फरमायूं सोना रब सां वाइदो कयो आहे तव्हां इमामत करायो ॿुधो ऐं मेराज वारी रात अल्लाह आसमाननि खां ज़मीन ताईं रब सिफ़ूं विछाए छॾिया पंहिंजे महबूब जे लाइ
ही उहा रात आहे जे रात अल्लाह अर्शन जे आसमानन जे दरवाजन के बंद कराए छड़ो हार सिंगार कराए अल्लाह ऐलान कराए छड़ो फरिश्तो अज आसमान जा दरड़ा न खोलो जेको अचे पुछा कयोस जिब्राइल हुजे त अकेलो आयो त दर आसमान जा न खोलो पुछा कयोस तो सागर केरा मोहम्मद मोर हुजे सदर आसमान जा भी खोल जो ओ दुनिया वारो अज आसमान का जमीन ताईं सिफों विछाए जीवा अर्शन में फरिश्तन जो सिफों जमीन में नबी रसूल जो सिफों तरह चवण वारे चयो कि शाह कौनैन की जब सवारी चली आसमां से जमीन तक सफ़े बिछ गई जो सुभान अल्लाह आसमां से शाह कौनैन की जब सवारी चली आसमां से जमीन तक सफ़े बिछ गई अंबिया आ गए मुरसली आ गए मुक्तदी आ गए तो इमाम आ गया मुझा महबूब तहां बियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम था करान मथे हलिया मुख्तसर थो कयां चो सुभान अल्लाह जियां जो मथे आसमान जो दरवाजो जिब्राइल अमीन खड़कायो ठक ठक अंदरो आवाज मनंता केरा जवाब आयो अन जिब्राइल गले गले हाणे इहो भी पंहिंजे उम्मत जे लाइ तालीम आहे त जेकॾहिं तव्हां जो को दरवाज़ो खटकाए त दर खोलियो ना खोलण खां पहिरां पुछा कयोसि त केरा मता ईअं दर खोलियो ॿाहिरि दुश्मन हुजे मारियूं हलियो अब हिते त बंदूकूं था हलनि आसमान में को वेठो जा बंदूक हलनि तो ये उम्मत के तालीम समझो ॻाल्हि के बाबा माण्हू सम्झनि न अब ॻाल्हि समझ में आई केतिरा अहिड़ा वाक़िया थिया दरवाज़ो खड़के पुछा कयो मनन केरा पोइ ॿाहिरि के खपे पंहिंजो नालो खणी असां वटि छा आदत आहे दरवाज़ो खड़कंदो केरा मैं छा चवंदो कसम त वला जो मैं अरे मां छा आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर ते हिकिड़ो साहबी आयो दरवाज़ो खड़के नबी साईं फरमाया मनन ॿुधो ॿुधो हदीस जी ॻाल्हि आहे केरा साहबी रसूल फरमाया मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्से जो इजहार फरमायो कावड़ करे फरमायो मां अनाना यो मामा छाहे नालो खण न नथा समझो ही भी उम्मत के तरफ बाबा तव्हां भी समझो वायद ॿुधो त अमल भी कयो हाँ दरवाज़ो खड़के त अंदरियूं चवे केरां त छा करे नालो ॿुधाए हाँ पोइ अंदरे के खपे त तकड़ करी दर न खोले फरिश्तन चयो वमा वमा तोसां गॾु ॿियो केरा वमम्मा आका जवाब आयो मैं मुहम्मदा चो सुभान अल्लाह ॿियो तोसां गॾु केरा अञा दर खुलियो न आहे आसमान जो पुछा कयो तू केरा ची जिब्राइल ॿियो केर थी ची मोहम्मद मोरा पोइ दर खुलियो इन मां उम्मत के तालीम आहे पुछा कयो केरा चवे मां फलाणो आहे त पुछा कयोसि ॿियो गॾु केर थी मत सॾण वारो पंहिंजो हुजे मारण वारो धारियो हुजे ईअं बि थियो आहे वाक़ियो की न वॾा मसला ईअं थिया सॾण वारा पंहिंजा मारण वारा ॿिया पुछा कयो ऐं ॿारनि खे बि खपे त पंहिंजो सॼो सूरत हाल पोज़ीशन ॿुधाए त केर आहियूं काॾियो आया आहियो हे उम्मत खे तारीफ़ आहे अल्लाहु अकबर कबीरा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या हलदा हुआ सिदरतुल मुंतहा तक जिब्राइल अमीन भी रहियो आहे नबी से फरमायो जिब्राइल हल अॻिते या रसूल अल्लाह अॻिते त मुंहिंजी मंज़िल मक़ाम जाइ नाहे न नबी न फरिश्तो न इंसान सोना अॻिते त मक़ाम मंज़िल तव्हांजे लाइ ॾाढा जो सुभान अल्लाह सिदरतुल मुंतहा खां अॻिते तव्हांजे लाइ इहा जाइ आहे मक़ाम मंज़िल आहे जी खुदा की अज़मत क्या है
मोहम्मद मुस्तफ़ा, जाने मकाम मुस्तफ़ा क्या है। मोहम्मद का खुदा जाने कहा है जिब्राइल ने सिदरा तलक मेरी रसाई है आगे मंजिलें क्या क्या। नबी जाने खुदा जाने मेरे पास था सदा करना, तो बस मैंने सदा कर दी। वो क्या देगा ये क्या लेगा, सखी जाने गदा जाने। आवाज आयो उदने या मोहम्मद मुझा महबूब अगते अच। ही रात के अज सिंगारे सजाए, पूरी दुनिया जे निजाम के बंद करे। मुझा दिल भर छो बीठो आ सोना अगते त हलिया। ही रात सजायो ही तुझे करया, तू मुखे ॾिस मां तोखे ॾिसां। नबी से फरमायो आवाज आयो उदने या मोहम्मद। नबी से जे दिल में ख्याल आयो बुधो बुधो त यारा मुझे दोस्त मुझे भा हजरत मूसा कलीमुल्लाह के रब जी ज़ियारत नसीब न थी। चे रब अरिनी काल रब अरिनी, देखा ज़ियारत करा। अल्लाह फरमाए लन तरानी न। हजरत मूसा पैगंबर जलाली नबी हुयो, वो रब साईं ॾिठो है हाणे सवाल ते सवाल थो करे। भला ठीकु आहे। अल्लाह जी फरमाए जबल ॾे नज़र कर। ॾिठई क़ुरान तो चवे अल्लाह जी पंहिंजे हुस्न जी तजली जबल ते रखी, जबल ज़रा ज़रा थी वियो। हज़रत मूसा कलीमुल्लाह बेहोश थी, होश में आयो, तौबा तौबा कंदे उथियो। अल्लाह मुंहिंजी एतिरी क़दर ख़बर न आहे मां पंहिंजे रब खे ॾिसंदुमि अलाए न। नबी जे दिल में इहो ख़्यालु आयो त रब ॻाल्हायो, फरमाए रुके शाद पर्दे से आवाज आई कि पर्दे में आ तुझसे पर्दा नहीं है। मुझा महबूब ही पर्दा शर्दा बिन जेला तुझे ला केड़ा पर्दा। मुझा दिल पर ही साल तुझे दुखन जो गुजरियो आ हलिया, मां ज़ियारत कराए रहमत जे भाकुर में वठी दुख लाए। एड़ो अदा नबी मिलो असा की, वडे शान वारो मकाम वारो मंजिलन वारो, अरबिल जो नबिया अजमिल जो नबिया ओ दुनिया वारो। चई ए माहे अरब ए माहे अजम ए फखर जहां ए फखर ज़मान ए बाइस जीनत अर्दो समा सुभान अल्लाह। चो सुभान अल्लाह। बैयत मथे करे चो दुआ था घुरायो। एजाज ये तेरी नजरों का फैजान ये तेरे कदमों का, एक सफ में खड़े हैं शाहो गदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुरान में जिसका जिक्र हुआ, आफाक में जिसकी धूम मची, वाह खुल्क तेरा वाह रहम तेरा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आवाज आयो तो मुझा महबूब सोचे छा तो बीए छो तो। रुके शादो पर्दे से आवाज आई कि पर्दे में आ तुझसे पर्दा नहीं है। कहा उनको आगोश रहमत में लेकर, अल्लाह पांजे महबूब के पांजे रहमत जे भाकुर में वरतई। कहा उनको आगोश रहमत में लेकर, जो तेरा नहीं है वो मेरा नहीं है। मुझा महबूब अगते हली नबी सही के भाकुर में रहमत जे भाकुर में अल्लाह दीदार जा दर्शन थिन था। अल्लाह नबी के तो ॾिसे महबूब, महबूब के तो ॾिसे रब की दीदार जा दर्शन थिया। ही उहा रात दुनिया वारो हर नबी के अल्लाह कुर्बड़ो ॾिनो,
पर जमीन जे तख्ते जे मथा हजरत इब्राहिम नबी के कुर्ब रब जो मिलो बाह जे आड़ा में पर जमीन जे मथा हजरत यूनुस पैगंबर के रब जो कुर्ब मिलो पर मच्छी जे पेट में तड़पंदे हजरत ईसा पैगंबर के रब जो कुर्ब मिलो पर छुरी जे हेठा अब्बे जे हाथ में काती आए गर्दन पाजे बचड़े जो आए हिय वहां दो पयोआ थकाओ निकरिया फरिश्तन जा ओ दुनिया वारो चिल्लर सा अर्श पे हो गया तारी देख इश्क पैगंबर दी पैगंबर देख घटी दाए गर्दन अपने दिल भर दी कुर्ब मिलो जमीन थी दुनिया वारो अल्लाह पाजे महबूब के बीबी आमना जे लाल के सतन आसमान का मथे घुराओ जमीन हेठ रह जियो मोहम्मद सुनो मथे हलो बैतुल्ला हेठा असा जो साईं मथे आए वदा पहाड़ हेठ जमीन हेठ ओ दुनिया वारो मुझो साईं मथे हलो हजरत आदम नबी हेठा नो पैगंबर हेठ हजरत मूसा पैगंबर हेठ हजरत यूसुफ पैगंबर हेठ मुझो साईं अया मथे सतई आसमान हेठ रह जिया मुझो दिल पर अया मथे बैतुल मामूर हेठ रह जियो मुझो साईं अया मथे जन्नत हेठ मुझो दिल भर मथे पूरी दुनिया हेठ रह जी भैया मथे अल्लाह मुझो दिल भर चो सुभान अल्लाह असा जो ईमान आ असा जो अकीदो आहे अल्लाह का बाद पूरी कायनात का मथे जमीन आसमान का मथे सिदरतुल मुंतहा का मथे नबियन का मथे फरिश्तन का मथे दुनिया वारो के जो शान आए मोहम्मद मिठड़ो जो शान आ मुझे साईं जो शान आ अया न समझो गाल हिया समझो जी खुदा से तो कम है और सबसे ज्यादा खुदा से तो कम है और सबसे ज्यादा तो आलम में आला हमारे मोहम्मद आमीन या रब्बल आलमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मोहम्मद या अल्लाह